हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि साईं मीर हसन आरीसर के तो अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं मीर हसन आरीसर। भड़का रहे हैं आग, भड़का रहे हैं आग लबे नगमा गर से हम, खामोश क्या रहेंगे जमाने की डर से हम। माना कि इस जहां को ना गुलशन कर सके, कुछ खार कम तो कर गए गुजरे जिधर से हम। स्टेज ते वेठल अजो की तकरीब जा मोर मुझा साईं मामा जुबन दरबदर साहब, साईं ताजोयो साहब, ॿिया समूरा मोज़िज़ मेहमानान गिरामी ऐं पिंडाल में वेठल साथियों दोस्तों जी सिंध। सब खां पहिरीं आऊं साफ़ जे सथ के मुबारकबाद ॾींदुसि जे अहिड़ो माना तो मेड़ कोठायो ऐं अहिड़ा बासलाहियत ऐं तख़लीक़ार नौजवान ऐं बुज़ुर्ग उहे कठो कया जिन सां असांखे गुफ़्तगू जो मौक़ो ॾिनो। ऐं आऊं उन सां गॾोगॾु मुबारकबाद पेश कंदुसि ऐं आफ़रीन ॾींदुसि मुंहिंजे दोस्त अली ज़ाहिद खे, जंहिं जुमन दरबदर ते ही किताब साइड़े संवारे समेटे छपाए असां ताईं पहुचायो आहे। असल में किताब जी मुहूरत सो ॻाल्हि थींदी किताब ते, बाक़ी ॻाल्हियूं त इलाही आहिनि। सो शमशीर चयो हो त असां सां ज़ुल्म आहे अवां जी महफ़िल में, अवां जी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे। सो उन्हनि ॻाल्हियुनि खे खणी छॾियूंसि था, ॻाल्हि करूं था किताब जी। ही किताब असल में बल्कि आऊं ही चवां त हिन किताब ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे शिकायत आहे साफ़ जे दोस्तनि सां त जिन दोस्तनि खां ॻाल्हाइणो हो तिन खे अॻुवाट जेकॾहिं 4-5 ॾींहं ॿुधाए छॾनि हा त हू उन हिसाब सां उहो किताब पढ़ी अचनि हा। ऐं के ॾाहे चयो हो त ॻाल्हियूं 50% माण्हू खे वेंदियूं आहिनि विसरी, ऐं 25% ॻाल्हियूं माण्हू डप जे करे कोन कंदो। मूंखे उस्ताद शफ़ी सवेल खां डिॼारे पियो हिते फलाणो वेठो आहे, तूं ताजो जी भर में वेठो आहीं, तंहिं करे उहो डप बि पंहिंजी जाइ ते 25% माण्हू उन में नथो करे, ऐं 20% खनि माण्हू ॻाल्हियूं हिजाब में खायो वञे। हीअ ॻाल्हि त करियां थो पर अलाए मामा जुमन बुज़ुर्ग वॾो आहे, उहो अलाए कीअं दिलि में न करे। 20% उन में वियो, बाक़ी ॻाल्हियूं बचनि ई 5% थियूं। त हू जेके 50% ॻाल्हियूं किताब पढ़ी अचण खां पोइ माण्हू खे करणियूं आहिनि, सो जे कॾहिं इहा ख़बर हुजे त मूंखे हिन किताब ते ॻाल्हाइणो आहे त पोइ माण्हू तयारी सां अचे। सो साफ़ वारनि दोस्तनि असांखे चयो कोन हो, पर आऊं हिन किताब ते आसानी ॻाल्हाए सघां थो। मूं अर्ज़ ही ते कयो त आऊं हिन किताब ते आसानी हिन करे ॻाल्हाए सघां थो जो हिन किताब खे मूं हिकु त गौर सां पढ़ियो आहे, ऐं ॿियो हिन किताब में आयल समूरियूं ॻाल्हियूं मामा जुमन सां जी ॿियनि दोस्तनि चयूं अहिड़ी दावा त आऊं कोन थो करे सघां, पर उन्हनि ॻाल्हियुनि जो आऊं बि विटनेस आहियां, आऊं बि गवाह आहियां। घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके जुमन दरबदर हिन किताब में कयूं आहिनि, तिन जी तस्दीक करे सघिजे थी ऐं तिन खे यादि करणु मुंहिंजे लाइ को वॾो इशू कोन्हे। अली ज़ाहिद साहब खे ख़बर हुजणु खपे हा त ही किताब आत्म कहाणी आहे या जीवन कथा आहे। हिकिड़ो किताब आहे, मशहूर तरीन किताब आहे, हाणे वरी छपियो आहे, ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां सर्कुलेट पंहिंजो विकिरो थियो आहे। उनजो नालो आहे जो मैंने देखा। उहो राव रशीद जो किताब आहे ऐं उहो दरअसल इंटरव्यू आहे। हुनखां के साफ़ ई इंटरव्यू वरितो हो ऐं उनखे पहिरियों जेको उनजो छापो हो सो बि मूं वटि पियल आहे। उन खे इंटरव्यू वारे फॉर्मेट में हुन शाये कयो हो ऐं ॿिए दफ़े हाणे वरी जेको आयो आहे उन मां सवाल कढे छॾिया अथनि, रुगो जवाबनि खे तरतीब में ॾेई उन्हनि छापियो आहे। हिन किताब में जेको मोंझारो आहे सो निहायती मोज़रत सां अली ज़ाहिद साहब जी ख़िदमत में मुंहिंजी गुज़ारिश त ही आहे बयान। जुमन दरबदर जेका ॻाल्हि बयानु कई आहे उनखे हुन राइट अप कयो आहे त ही हिकिड़ो त मोजारो इहो आहे त ही आत्म कहाणी आहे, जीवन कथा आहे, ऑटोबायोग्राफी आहे या बायोग्राफी आहे।
त जॾहिं बुक शेल्फ में किताब वेंदो कंहिंजे में बि त कहिड़े खाने में फिट थींदो इहो हिकिड़ो सुवाल पंहिंजी जाइ ते रहे थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ किताब पढ़ण वक़्तु पढ़ंदड़ ईअं महसूस थो करे त हीअ जुमन जो लिखियल आहे। जैसे ताईं अॻियां प्रीफेस न पढ़े, पेश लफ़्ज़ न पढ़े, वज़ाहत न पढ़े, तेसि ताईं उनखे अंदाज़ो ई नथो थिए त हीअ जुमन जो बयानु कयल आहे, लिखियो हली ज़ाहिद आहे। छाकाणि त जुमन जो लहजो हर इलाइक़े जो पंहिंजो थिए थो लहजो, त जुमन जो जेको लहजो आहे उहो ऐं हिन किताब जे डिक्शन जो लहजो ॿ धारदार आहे। माना हिन में अली ज़ाहिद पंहिंजो लहजो लिखे थो, ज़ाहिर आहे उनजो नेचुरल आहे, उनमें को उनजो ऐब न आहे, पर उनजो नेचुरल लहजो जेको आहे सो लिखे थो अली ज़ाहिद मां करे लिखे थो, या जेको उतराती लहजो आहे उहो उनमें अचे थो। तॾहिं पढ़ंदड़ खे थोरी परेशानी थिए थी त हीउ जुमन लिखियो न आहे, पर जे जुमन बयानु कयो आहे त जुमन जो लहजो इहो न हुजणु खपे। त इहो हिन किताब जो ॿ मसइलो आहे। बहैसियत मजमूई इन किताब ते जीअं भगत साहब सां मुतफ़िक़ आहियां त तनक़ीद थियणु खपे, शयूं वाज़े थियणु खपनि, क्लियर ऐं चिटियूं थियणु खपनि। उन वज़ाहत में इहा ॻाल्हि आहे त हीअ किताब जंहिं बि तरीक़े ऐं जंहिं बि तौर सां छपियो आहे, उहो छपजी मार्केट में आयो आहे, इहा क़ाबिल तहसीन ॻाल्हि आहे। हीअ किताब आइडियल हुजणु खपे। हर आइडियल ॻाल्हि चवंदा आहिनि त अमली ॻाल्हि जी दुश्मन आहे। 9 मण तेल अचे त पोइ राधा न अचे, हाणे न को 9 मण तेल ईंदो न को राधा न चंदी। तंहिं करे फ़िलहाल त जेको तेसी भेले सां ई भेर जेसी रतो रास थिए, फ़िलहाल त जेको कमु थियणो आहे उहो त करे छॾिजे। उहो अली ज़ाहिद अहसन तरीक़े सां तमामु वॾी महिनत सां, तमामु वॾी जफ़ाकशी सां करे छॾियो, ऐं इहो अमली तरह इहो ई थी सघणु मुमकिन हो जेको थियो आहे। हाणे साफ़ जा दोस्त राइटर आहिनि, उन्हनि सभिनी खे घुरिजे त हिन किताब में जेके बुनियाद फ़राहम कया विया आहिनि उन्हनि ते बि अॻिते जी ॻाल्हि या जेका रहिजी वियल ॻाल्हि आहे उहा हिन में शामिलु कनि, लिखनि। जुमन जी बाक़ाइदे जेका आहे जीवन कथा उहा मुस्तनद शिकिल में असांजे साम्हूं अचणु खपे ऐं उहा ज़रूरु अचणु खपे। पर हिन में केतिरियूं ॻाल्हियूं जेके मूंखे जेके ख़बर आहिनि, ऐं जुमन जॾहिं मूंखे किताब मोकिलियो त उन ते लिखी मोकिलियईं त हीअ फलाणे माण्हू जे नाले जेको मुंहिंजो मजेजी आहे। ऐं असीं जुमन जे इक़बाल सही चयो त असां हुनजी आंगर पकड़ी हलिया आहियूं, हुन सां हमसरी असांजी कोन्हे, हुनजी जदोजहद जा असीं गवाह ज़रूरु आहियूं, पर हुनजी लेवल ऐं असांजी उमिरि जी लेवल बि साॻी कोन्हे। त जुमन जेको हिते वेठा हुआसीं हिन किताब पढ़ण खां पोइ कचहरी वेठे कईसीं त मूं चयो तव्हां फलाणी ॻाल्हि छॾे विया आहियो, फलाणी ॻाल्हि छॾे विया आहियो, फलाणी ॻाल्हि छॾे विया आहियो। त मूंखे चई त इहे ॻाल्हियूं करण जो ई वक़्तु न आहे। आउं साणसि मुतफ़िक़ आहियां ऐं आउं खेसि तहसीन थो पेश करियां त जॾहिं सिंध मस गॾी आहे, जॾहिं सिंध मस गॾिजी विखूं खणणु शुरू कयूं आहिनि, तॾहिं जुमन उहे ॻाल्हियूं जेके मुतनाज़ा थियनि हा, जेके हिन समूरे क़ौमी काज़ खे वॾो धकण न नुक़सान ॾियनि हा, उन्हनि खां जुमन शौरी तौर ते अली ज़ाहिद तमामु ज़िम्मेवारी सां उन्हनि खे या त हज़फ़ करे विया आहिनि या बि उनखे अहिड़े तरीक़े सां बयानु कयो आहे जेको तनाज़ो खड़ो थियण जो इम्कान मौजूदु कोन्हे। उन सां गॾोगॾु असां हिते सॼो वक़्तु ही फेसबुक जो ज़मानो आहे। आउं सम्झंदो आहियां त अरूड़ी आहे फेसबुक जंहिंजो ज़मानो आहे, जंहिंमें हिकिड़े माण्हू ते, हिकिड़े शरीफ़ माण्हू ते, हिकिड़े मुहज़िब माण्हू ते केतिरो कंहिंखां गंद उछलिजी थो सघे उहो हुन में घटि कोन थो करे। त अहिड़े ज़माने में सोशल मीडिया जे हिन तूफ़ान बदतमीज़ी में बि असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त कांग खे पंहिंजो बचो मिठो। जुमन दरबदर जे पॉलिटिकल स्कूल ऑफ थाट जो माण्हू आहे, उहे त चवंदा बाबा असांजो स्कूल ऑफ थाट सभिनी खां सुठो। आउं चवंदुसि बाबा असांजो सभिनी खां सुठो, पर घटि में घटि असांजी वसीउल क़ल्बी, असांजी कुशादा दिली एतिरी हुजणु खपे। जो आउं हिकिड़ो मिसाल ॾियां तव्हांखे त फ़िक़े जा 4 वॾा इमाम आहिनि। हिकिड़ो फ़िक़े जो इमाम गुज़ारे वेठो आहे, पंहिंजो दोस्त मुंहिंजो रिंद साहब, त हिकिड़ो इमाम फ़िक़े जो गुज़ारे वियो, ॿियो फ़िक़े जो इमाम उनजी उज़ुर खाई करणु आयो। उन्हनि जी मसलक धारदार हुई,
त जॾहिं नमाज जो टाइम थियो त उन ज़ुरखाई ते आयल इमाम खे जमायतनि चयो त तव्हां नमाज़ पढ़ायो। हुन नमाज़ पढ़ाई ऐं गुज़ारे वियल फ़िक़े जे इमाम जे तरीक़े मुताबिक़ नमाज़ पढ़ाई। नमाज़ पढ़ाए छे कई त पुछूं त साईं तुंहिंजो त इहो तरीक़ो कोन्हे? चई त हा मुंहिंजो इहो तरीक़ो कोन्हे, पर मूंखे हिन मस्जिद वारे जो हया ईअं करण ते मजबूर थो करे। इहा कुशादा दिली जो, आउं मज़हबी माण्हू न आहियां, पर कुशादा दिली जो हिकिड़ो वॾो मिसाल इहे असीं छो नथा क़ाइमु करे सघूं त असां रुॻो पाण पढ़ाइण में हश थियो वञूं, एॾो वठी था अफ़साना नवेसी खां कमु वठूं जो माण्हू जेको क़ौम आहे सॼी अॻे ई घश लॻी पई, मथां रही सही कसर असीं पूरी करे छॾियूं। फलाणो थी वियो, फलाणो थी वियो, फलाणो थी वियो, दस्तरखाना थी विया। आउं चवणु ई थो चाहियां त असां में वसीउल क़ल्बी ऐं कुशादा दिली हुजे। असां जेका ज़रूरी ॻाल्हि आहे उहा करियूं ऐं जेका गैर ज़रूरी ॻाल्हि आहे उनखे ईअं हज़फ़ करे वञूं जी जुमन दरबदर वॾी ईमानदारी सां ऐं वॾी क़ौमी ज़िम्मेवारी सां हज़फ़ कई आहे त मुंहिंजे ख़्याल में हिन क़ौम खे जुमन जो पोरियो पले पइजी सघे थो। ऐं असां हिते हेतिरा जेके माण्हू वेठा आहिनि चवनि था जुमन दरबदर सां मोहबत था कनि, ऐं उन्हनि खे रुॻो हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश थो कयां त मोहबत इहा न आहे त असां रोहलवा में आयासीं, एंटरटेनमेंट थिए थी, तफ़रीह थिए थी, माण्हू तफ़रीह ख़ातिर बि अचनि था। मिसाल जे तौर ते आउं तफ़रीह ख़ातिर आयो आहियां, तक़रीर करण जो शौक़ीन मुड़ुस आहियां, तक़रीर करण आयो आहियां, पर जेकॾहिं असां मां हिकु माण्हू जुमन सां वाक़ई मोहबत करे थो त जुमन जिन पटनि ते, जिन अड़ांगियुनि वाटुनि ते पेर खया, पंध कया, ओजागा कया, मुसीबतूं सठियूं ऐं पंहिंजी अज़मत जो मक़ाम माणियो, उन साॻे पंध ते भला चार विखूं त पाण बि खणूं न। को पाण मां ईमानदारी सां इहो सम्झे त जुमन अज़ीम छो आहे। अब्दुल रशीद सां जो पुटु सॼो ॾींहुं त खीर विकिणंदा हुआ, पाण जो चए त असांखे वाड़ियुनि खां सवाइ केरु कोन सुञाणंदो। उन जी अज़मत जो जेको पंध आहे उन पंध ते विख खणण लाइ तयारु कोन आहियूं। वेठी घर घोरे मथां पिरनि जिदड़ो सिंध जो सॾु थिए थो, सिंध मुसीबत जे मुंहं में आहे ऐं सिंध पहिरियों दफ़ो हालतनि जे जबर जे नतीजे में गॾी बीठी आहे, तॾहिं असीं घर वेठा आहियूं। वेठी घर घोरे मथां पिरनि जिदड़ो चुरण कोन्हे, गोॾा ॼण त असां मम चटे वई आहे, घर वेठा आहियूं ऐं चवंदासीं असांजो साईं जुमन सां प्यार आहे, साईं आरिसर साहिबु अज़ीम हो, साईं जेम्स जी कहिड़ी ॻाल्हि करे। त मुंहिंजे ख़्याल में इहा लफ़्ज़ी आमीन हाणे ख़तमु करियूं। जेकॾहिं जुमन दरबदर जी अज़मत खे सलाम करिणो आहे त अचो, त सिंध जे हक़नि जी, सिंध जे आजपे जी, सिंध जे सोशलिस्ट इनकलाब जी वाट ते असां पूरी इस्तक़ामत सां चार विखूं खयोसीं त सम्झिबो त जुमन सां तव्हांजी मोहबत जो हक़ अदा थियो। तव्हांजी महिरबानी जी।